नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे बिरिया सिटी मां ख़बर ॾींदा हलूं त बिरिया सिटी रिटायर पुलिस एहलकार ज़ाकिर हुसैन ढक्कण खे नामालूम हथियारबंद मोटरसाइकिल सवार पुठी में गोली हणी फरार थी विया। ज़ख़्मी खे पहिरियां बिरिया सिटी बाद में नवाबशाह जी PMU अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। उन सिलसिले में ज़ख़्मी सां आयल नौजवान अली अदर मीडिया खे ॿुधायो त ज़ाकिर हुसैन पुलिस जो रिटायर एहलकार आहे ऐं हाणे अटे जी मशीन ते कमु कंदो आहे। हिन बिरिया रोड जी गिला मंडी भरिसां संदसि आटा चक्की आहे जेका बंदि करे घर वापस वञी रहियो हो त रस्ते में नामालूम मोटरसाइकिल सवार खेसि पुठी में गोली हणी ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। हिन वधीक ॿुधायो त ज़ख़्मी एहलकार जी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। ॿिए पासे राब्ते ते SHO बिरिया रोड ॿुधायो त ज़ख़्मी खे इलाज लाइ लेटर ॾिनो आहे ऐं जाइ वारदात ते पिणु विया आहियूं, जॾहिं त मुख़्तलिफ़ रोडनि ते पुलिस जी चेकिंग पिणु जारी आहे। असां सॼे मामले जी वधीक जांच जारी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।